लाड़काणो में लाइब्रेरी न खोलण खिलाफ शागिर्दनि ऐं सुजाण धुरनि एहतजाज कयो आहे। रीडर्स फोरम लाड़काणो जे शागिर्दनि ऐं सुजाण धुरनि तरफ़ां सर शाहनवाज़ लाइब्रेरी खोलाइण लाइ चाणका पुल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रीडर्स फोरम जे उहिदेदारनि सैयद सजाद शाह, मेहताब मीरानी, फरमान मेमण, अली चांडियो, शोएब जूणीजो ऐं ॿियनि जो चवणु हो त कोरोना वायरस सबबि सर शाहनवाज़ लाइब्रेरी चइनि महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि केतिरनि ई शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। हुननि वधीक चयो त छा कोरोना वायरस रुॻो तालीमी इदारनि लाइ आहे, सिंध तोड़े समूरे मुल्क में केतिरियूं नंढियूं वॾियूं बाज़ारियूं ऐं मार्केटूं खुलियल आहिनि जिते माण्हुनि जा तमामु घणा हुजूम नज़र अचनि था, छा उते कोरोना वायरस न आहे? हुननि चयो त सिंध हुकूमत सिंधी शागिर्दनि खे तालीम खां महरूम करे रही आहे। लाइब्रेरी फौरी तौर ते खोले वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।